अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीना अनफुसहुम व अम्वालहुम बिअन्ना लहुमुल जन्नह युक़ातिलूना फ़ी सबीलिल्लाह व यक़्तुलूना व युक़्तलून वअदन अलैहि हक़्क़न फ़ित-तौराति वल इंजील व मन औफ़ा बिअहदिही मिनल्लाह फस्तबशिरू बिबैइकुमुल्लज़ी बायअतुम बिही व ज़ालिका हुवल फ़ौज़ुल अज़ीम। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल जिहाद माज़िन इला यौमिल क़ियामह। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा कान उमराउकुम शिराकुम इज़ा कान उमराउकुम खियारकुम व अग़नियाउकुम सुमहाकुम व उमूरुकुम इला बैन अयदीकुम फ़ज़हरुल अर्ज़ खैरुम मिन बत्निहा व इज़ा कान उमराउकुम शिरारकुम व उमूरुकुम इला निसाइकुम व अग़नियाउकुम बुख़लाउकुम व बत्नुल अर्ज़ खैरुम मिन ज़हरिहा औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, इस्लाम एक मुकम्मल ऐं पूरो दीन है ज़िंदगी गुज़ारण जे लाइ। पोइ इन में वरी केतिरा इबादतनि जा ज़िंदगी गुज़ारण जा शोबा आहिनि, अरकान आहिनि। इबादत, रियाज़त, तरीक़त, सियासत, जिहाद, अखलाक, मुआमला, क़ज़ा, अदालत, वकालत, हुकूमत, निकाह, तलाक, इताक, बय, व्यापार, सब दीन जो हिस्सा है। जेके किताब आहिनि पढ़ाया वञनि था, मथां मथां लिखियलु हूंदो बाबिल वकालत। वकालत कीअं कजे, बाबिल बय वापार कीअं कजे, बाबिल निकाह, बाबिल तलाक। दीन जो हिस्सा आहिनि। रुको दीन नमाज़ कोन्हे, नमाज़ दीन जो हिकिड़ो हिस्सो आहे। सॼो दीन रोज़ो कोन्हे, रोज़ो हिकिड़ो रुकन आहे, हिस्सो आहे हिकिड़ो। के हिस्सा वॾा के नंढा,
जीअं मिसाल जी ॻाल्हि रसूल फरमायो त दीन जा हिसा त सभई आहिनि पर अलाह जो रसूल फरमायो मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र जे ॼाणी वाणी नमाज़ छॾे ॾारी ॼाणी वाणी बिना उज़र जे न पढ़ी फ़क़द कफ़र पोइ उहो माण्हू कुफ़र में हलियो वियो अहमियत बयान की अल्लाह जे रसूल नमाज़ जी पाण फरमायो सब खां पहिरीं क़यामत जे ॾींहुं नमाज़ जी पुछा थींदी हिसाब किताब वारे टाइम ते त नमाज़ जो दफ़्तर खोलियो त नमाज़ चेक करियो सही आहे नमाज़ जो मतिलबु त बाने जो पंहिंजे रब सां लेन देन सही आहे हिकिड़ी हूंदी आहे वापारी सां लेन देन कारखाने वाले सां लेन देन ओड़े पाड़े में लेन देन ॾे वठी पहिरीं इहा शइ चेक करियो त बाने जा पंहिंजे रब सां तालुकात लेन देन ॾेती लेती सही आहे नथा रसूल इएं बि फरमायो पाण फरमायो जॾहिं नमाज़ चेक थींदी तॾहिं फर्ज़ ॻणबा पोइ मलाइका अल्लाह ताला के चवंदा नहीं फर्ज़न में इलाही रकातूं खुटल इलाही फर्ज़ हिन जा रहियल आहिनि अल्लाह जी ॿारनि खे चवंदो पर जेके फर्ज़ पढ़ाई आहे उहे सही आहिनि की हा उहे सही आहिनि पोइ उन्हनि फर्ज़नि सां गॾु सुनतूं पढ़ाई आहे या सुनतूं पढ़ाई आहे पोइ उहे सुनतूं ॿियनि फर्ज़नि वारियूं टपाए वरी हिन जा फर्ज़ पूरा करियो नमाज दीन जो हिकिड़ो हिसो आहे पर हिनजी अहमियत वॾी आहे अहिड़े तरीक़े सां हया दीन जो हिसो आहे हया दीन जो हिसो अल हया शोबत मिनल ईमान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो हया ईमान जो वॾो हिसो आहे ऐं ॿी जाइ ते आहे त इज़ा फातकल हया फफ़अल मा शित जॾहिं तो मां हया वञे हली पोइ जेको वणे सो वञी कर सिंधी में हिनखे चवंदा आहिनि त अखियूं पूर अंगण ते वई हंग जॾहिं हया वई न पोइ हर बुराई करे वेंदे छो त बुराई खां रोकण वारी शइ हया आहे सिंधी में के ज़माने में सिंधी में सबक पढ़ाईंदा हुआ तो उस्ताद शागिर्दनि खे घुराए पोइ तितर खणी आयो सभिनी ॼणनि खे ॾिनई हिकिड़ो तितर हिकिड़े खे ॾिनई ॿियो तितर ॿिए खे ॾिनई जीअं बा हाणे खणी वञो तितर बि ॾिनई कातियूं बि ॾिनई हाणे खणी वञो अहिड़ी जाइ ते वञी हिननि खे कुईअ चयो जो जिते अव्हांखे केर बि न ॾिसे छोकरा तितर खणी रवाना थिया हिकिड़ो पढ़ियल लाणनि में पहुतो हेॾा लोणो आहे केरु कोन त रुॻो हीअं कई तितर जे कोण केरु खणी थी हीअं करे कोई खणी आयो ॿियो छोकिरो रुड़ी 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 नेठ थकी पियो वरी तितर ऐं काती जहिड़ा वठड़ा खणी अब ईंदो तो तितर खे पुठो कोन जो त ॿुधो कोई खणी अचो जी तव्हां चयो त अहिड़ी जाइ ते हुजे जिते को बि माण्हू न ॾिसे को बि केरु तोखे न ॾिसे ऐं वञा केॾां जिते ते वेसि उते रब पे ॾिठो तव्हांजो केरु बि न ॾिसो इहा शइ आहे हया अलाह पियो ॾिसे बुराई खां रोकण वारी शइ आहे हया वञी हली तो जेको वणे थो कर छो तो मतलब तो रब जी ज़ात तो वही हली न असां खां तो रब जी हया हुजे हिकिड़ो माण्हू जेकॾहिं नियारे वठो त तूं यार हुनजे खीसे में का शइ नथो कढे सघीं
तो ॾिसे पियो हणंदो थप्पड़ कीअं कढां। इहा हया जेका हिकिड़े माण्हू जे करे असीं रुकिया पिया आहियूं, इहा हया जेकॾहिं अलाह जे ज़ात जी हुजे त असीं पुछण ई की कयूं, माण्हू गुनाह की करे। हया त रोकण वारी शइ आहे। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु रसूल जो सहाबी आहे, जॾहिं कड़ो खणी जंग ते वेंदो न वॾी चादर खणी वेंदो, पोइ जंग में वञी पोइ वॾी चादर मथां विझी पोइ उन में हेठि लिकी पोइ वेंदो। त माण्हुनि हिन ॻाल्हि खे चेक कयो, फिर ही तक़ाज़ा जेका पूरी करे थो उन में बि चादर मथां विझी हेठि तंबू जी शक्ल ठाहे पोइ उन में थो वेहे। पोइ वरी हज़रत उस्मान खां इहा ॻाल्हि पुछी वई त ॾे ख़बर ईअं तूं छो थो खणी? चई यार छा कयां, मूंखे अलाह जी हयाती थी, उखाड़ो थो थियनि त वरी अलाह जी मूंखे हयाती थी, इन करे पाण खे लिकाइण जी कोशिशि कंदो आहियां। ईमान जा हिसा आहिनि। हया ईमान जो हिसो आहे, नमाज़ ईमान जो हिसो आहे, अखलाकियात ईमान जो हिसो आहे। सुठो अखलाक, सुठो अखलाक। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछे थो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क़यामत जे ॾींहुं जॾहिं अमल नामा तोड़बा त अमल नामनि में सभ खां वज़नी शइ कहिड़ी हूंदी? ॻरी शइ पाण फरमायूं सुठा अखलाक। सुठो अखलाक क़यामत जे ॾींहुं अमल नामे में ॻरी शइ हूंदी। सुठो अखलाक छा आहे? कीअं भला सुठा अखलाक खे कीअं सम्झाए वाले साहब? सुठो अखलाक इहो आहे त तूं कंहिंखे ईज़ा न ॾे, ज़बान सां हथ सां कंहिंखे तकलीफ़ न ॾे, अख सां कंहिंखे तक न, कंहिंखे ॾिसी इशारा न कर। इहो कंहिंखे ईज़ा ॾियण जो तरीक़ो। सच ॻाल्हि, कूड़ न ॻाल्हि। ओड़ो पाड़े में भले गैर मुस्लिम हुजे पर ईज़ा न ॾिजी। गैर मुस्लिम हुजे पाड़े में हुनजी इज़त जी हिफ़ाज़त करणी आहे, हुनजे घर जी हिफ़ाज़त करणी आहे, हुनजे माल जी हिफ़ाज़त करणी आहे, हुनजे गार गंद करणी कोन्हे, हुनखे बुरो भलो ॻाल्हाइणो कोन्हे। कंहिंजी गिला न कर, किथे इल्ज़ाम न हण, किथे बहतान न हण, किथे कूड़ो केस न कर। जेको मिले अस्सलाम वालेकुम, सलाम वाला, इफ़्शु सलाम, वतन उत्तहाम, वसिल अरहाम, वसल्लु बिल्लैलि वन्नास नियाम, तदखुलु जन्नत रब्बिकुम बिसलाम। ये साईं जन याद है, ये साईं जन फरमायो आहे। इफ़्शु सलाम, सलाम खे आम कयो, इनसां मोहब्बत वधंदी, इनसां प्यार वधंदो। अस्सलाम वालेकुम, इफ़्शु सलाम, वतन उत्तहाम, गरीबन मिस्किनन खे खाधो खारायो, गरीबन मिस्किनन खे खाधो खारायो। वसिल अरहाम, रिश्तन के जोड़ो, रिश्ता तोड़ो ना। हींअर सॼो किसो उपतो पियो हले। हवाए सलाम तो कोन वठे, चई वॾो हरामी आहे सलाम। वतन मुत्तहाम, गरीब में खारायो। हाँ, हरू भरो असांजो मथो ख़राब थिए त ईद एॾी मोले खे सेवायूं खाराईंदासीं, न त असांखे बरो थो पए ग़रीबनि खे खारायूं। वसिल अरहाम, रिश्ता जोड़ियो। अॼु टोड़ तोड़ाए, तलाक़ूं आहिनि, ॿार विड़ी विया, सौट विड़ी विया, चाचा मामा विड़ी विया, हिकु ॿिए जे घर अचण लाइ तयारु कोन्हे, बदन जा संग, हुतां तलाक़ूं, हुतां तलाक़ूं, पोइ केस, पोइ फटा, पोइ कोर्टूं, पोइ मायूं वटि बीठा आहियूं, बयान पिया थियनि। अलाए किथे वञी पहुती आहे इहा उमत?
इन करे रसूलुल्लाह ने फरमाया मूंखे टे शयूं पसंदि आहिनि, हिकु निकाह, ॿियो निनाद, टियों ख़ुशबू। छो त निकाह में उम्मत जो जोड़ आहे, ख़ुशबू जिते हूंदी उते मलाइकनि सां जोड़ आहे, निमाज़ में बाने जो रब सां जोड़ आहे। वसलना रहम अज़ीज़न करीबन के जोड़ो, वसल्लु बिल्लैल वन्नास नियाम। आका फरमायो जॾहिं मखलूक सुतल हुजे त तूं उथी मुसल्ले जी नमाज़ शुरू कर दे। आधी रात जो उथी नमाज़ पढ़, जिते मखलूक सुतल हुजे तुंहिंजी रब सां कचहरी शुरू हुजे। छा थो फरमाए रसूल? सलाम के आम करो, मिस्कीनन के खाधा करायो, अजीजन करीबन रिश्तेदारन के जोड़ो। नंबर 4 आजी जो थी बने रब के याद करो। ये 4 कम अल्लाह के रसूल बताया, वो पोया पान फरमायो तदखुलू जन्नत रब्बिकुम बिसलाम। ये 4 कम तनी कजा अल्लाह की जन्नत में सलामती से हजा वींदा। यो अखलाक उन हिकड़ी कार में मोटे ते सो ॾिनियूं। हाँ मुझी भेण कई आहे कसम ॿुधायो, ऐं कोर्स ताईं कोन छॾी वञसि। बाबा जानवर ॾिठो वीचारो टपी पियो आहे त हणी वियो पोइ ख़बर आहे मुड़ियो जुड़ियो आहे माफ़ करे हाणे केरु सम्झायो बाबा। तव्हां दुनिया में तव्हां खे ॾिना थो, तव्हां बि दुनिया में रहो पिया। वो केस फटा पंजाई में जेड़ा नथू हे हो को थाना को पैसा भरियासीं को पूरियासीं को तो धिका खाधासीं हणी धुणी को कोर्ट में केस को 6 महीना 12 महीना 1.5 साल 2 साल हली 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 बेज़ार थी पियासीं। चंपल असांजूं घसी वियूं। पछाड़ीअ जज चयो त ठही अचो। वरी ये पान में चरको थियो राजूनी आई चङा माण्हू आया ठा थियो लिखी पढ़ी वरी जज खे वञी ॾिनो ते अड़ा असीं भार थी वियासीं असीं तारो ठही वियासीं हिकिड़ी बिगड़ी ॻाल्हि आहिनि। वरी त उते पहुता न पर जे पहिरीं तव्हांखे असांजो अची ॾाढी वारो मथे ते अड़ा ठही वञे पाण में भार ए तूं त बिना मुल आहे पंहिंजूं ख़बर पए ठहिया सही पर मोदी ने चवण से कोन थे असांजो चवण कोन को रुली थका हलो को उन मुले वारी ॻाल्हि को करे बेज़ार थिया पोइ वरी हथ कढूं। मोदी साहब ने मानी गादी कुत्तो को खाइल में आयो हे वठी वियो रूम कुत्ते की छतड़ी मुले का मानी खणी वञी मुले का मानी वञी मुले भाई खणी वियो लट रहियो कुत्ते जो पोया लगे यो कुत्ते यो कुत्तो के मुला पोया लगे कुत्ते के मुलो मुझे डोरी 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 मुलो भुगजी पियो नेड टिप ते चढ़ी वॾो साहब हरे जेल जे तरक़ी थी वञी खां खुदा करणा पाजी ॾींहं त मुंहिंजा भाउ माण्हू तंग थींदो न पोइ ईअं थींदो तंग थी कंहिंखे माफ़ न कयो तंग थी कंहिंखे माफ़ न कयो पहिरीं कयो इहो अख़लाक अथव। वञो हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु बानी हुई खरीद के बानी बोर खणी आई मानी खणी आई इमाम साहब जेड़ा सो साईं जिन जे आणे ते ॾिनी अॻियां ते रखई त जेॾी महिल साईं जिन जे अॻियां पहुती त बानी वीचारी खे को थुॾो आयो या पेर थुॾो अञा छा थियो लोॾो अची वियो त बोर हुई पटड़ी अॻे जेके बोर दिबियूं हुयूं उनमें पाणी जाम हूंदो हो ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ईअं चयो आहे त बोर रधो त पाणी जाम विझिजा पाड़े वारनि जो हक़ आहे। असीं वरी चवंदा आहियूं न फिराई कढी हा पाणी जो चुको बि न विझिजे हलो सॼण हा ख़ैर लोॾो जो आयो त बोर जो पाणी
हितां जो आहे हितां जो बोर्ड पर किरी त इमाम साहब जा कपिड़ा वपड़ा सभु ख़राब थी विया तॾहिं बानी ॾिठो त ग़लती त मुंहिंजी आहे पर हाणे इमाम कीअं थधो थिए त यकदमि बानी को इशारे क़ुर पढ़ी वल काज़मीन अल ग़ैज़ बानी रड़ गई कि वल काज़मीन अल ग़ैज़ अल्लाह जी क़ुर में फरमाए थो त मूंखे उहे बाना वणनि था जेके पंहिंजे कावड़ फेकनि तौल था कनि जेके कावड़ पियो वञनि रब थो चवे उहे मूंखे बाना वणनि था त इमाम हुसैन चयो त मूं कावड़ छॾी वल आफ़ीन अनिन नास बानी में इशारो हुई मां कोन कई वल आफ़ीन अनिन नास अल्लाह जी फरमाए थो उहे बाना मूंखे वणनि था जेके ॿिए खे माफ़ था कनि पर इमाम हुसैन फरमायो मूं तोखे माफ़ कयो वरी बानी माफ़ नथी करे थी वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह जे क़ुर में तो फरमाए मूंखे उहे बाना पसंदि आहिनि जेके ॿिए ते एहसान कनि ॿिए ते एहसान कनि ॿिए ते थोरो कनि पर इमाम हुसैन फरमायो वञ मूं तोखे आज़ाद कयो बोर्ड हारे कपड़ा ख़राब करे आज़ादी वठी वई यो बुद्धार हो यो अखलाक हो जंग के मैदान ते काफर हजरत अली ॿई ॼणा अटकी पिया वञो अलोट मलोट धकम धका केॾी महिल हजरत अली साईं भाग करे वॼी काफर खे हीअं भाॻी दस से काफर जो चढ़ी वेठो छातीअ ते ऐं तलवार कढी हाण जे काफर खे कुठई काफर जो मरी हाणे कोन छॾींदो कोई हुई पियो त पछाड़ी टुंड पई हो तो करिया सो काफर खंगारो कढी मुंहुं मां हज़रत अली साईं खे आयो फातिमा सो सिधो हज़रत अली साईं जे चेहरे मुबारक ते लॻो हज़रत अली साईं हथ कढी एॾा काफर हुआ थी वञे काफर हैरान थी वियो तेरे काफर बुझो नहीं छो दसे वेठा हुआ मूंखे तव्हां ज़बह ते कयो वधीक ऐं ज़बह जे वधीक हक़दार उन ते मथे थियसि जेॾी महिल मूं थुक हई तव्हांजे मुंहं में ऐं त वरी बि ओॾो वारी थी वई त डबल ॾोह कयो मूं पर मूं थुक हई तव्हां वरी मूं हथ कढी विया चई हा पहिरीं मूं तोखे ज़बह पे कयो इस्लाम जी गैरत में अल्लाह जे लाइ त तूं अल्लाह जो दुश्मन हुए इन करे मूं तोखे ज़बह कयो पर जॾहिं तो मूंखे थुक आई हाणे जेकॾहिं आउं तोखे ज़बह कयां हा न त इहो मुंहिंजो ज़ाती बदिलो हो तो मूंखे थुक आई हुनजे बदिले में मूं तोखे कुटियो आहे ऐं असां मुस्लमाननि खे रसूल सेखारियो आहे त पंहिंजो बदिलो कंहिंखे बि न वठिजा माफ़ करे छॾिजा इन करे त गवाह चई जेकॾहिं इस्लाम इहो अख़लाक सेखारियो आहे त पोइ मूंखे हाणे ई मुस्लमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा आहिनि साहबा के फरमायो ॾियो ख़बर अॻे मुंहिंजे घर में पोड़ी हिकिड़ी हूंदी हुई ॿाहिरो साड़ो कढी गंद किचिरो मेरे वरी मुंहिंजे घर में उछले वेंदी हुई या मुंहिंजे रस्ते ते गंद किचिरा कंदा मेरे छॾे उछले वेंदी हुई हे ॿ टे ॾींहं थिया आहिनि गंद किचिरो केरु उछलाए कोन थो मुंहिंजो घर में पोड़ी वीचारी आहे जहिड़े गुज़ारे वई छा हुनजो जो मुंहिंजे घर में किचिरो कोन थी उछलाए जोजी वो बीमार है पांच फरवरी उठा तो कोई पूछिए चौस माई पोड़ी सब काफर ऐं गंदो जो इहो आहे जो साईं जिन जे घर में किचिरो पई उछले ऐं रसूल जो अखलाक वरी इहो जो साईं जिन फरमाईंदा वो बीमार आहे हली पुछिए चौस सब को पंहिंजी छाती ते हथ रखे ईअं पाण कोन करे सघंदासीं जेको असांखे अखलाक सेखारियो वियो आहे न तमामु वॾो आहे वॾो हौसले वारो आहे वॾो सब्र वारो अखलाक असांखे सेखारियो वियो आहे त हे ईमान जा हिसा आहिनि अखलाक आहे वापार आहे वञो हाणे मिसाल जी ॻाल्हि वापार आहे त वापार में कसम न खणबो कसम न खण हिकु नंबर ॿ वापारी जेकॾहिं ओधर करी थो त डेट मुक़ररु करियो तारीख़ कहिड़ी तारीख़ ते वापसि पैसा थींदा
हमो आगे कपड़ो खणे हले वंजी को ॾिसंदा नी नेठ मुकर कयो तंहिंखां पोइ जे ओधर खई आहे उनजो फर्ज़ आहे त मुकर तारीख़ ते कर्ज़ अदा करे ऐं दुकानदार जो फर्ज़ आहे त हुन खां वसूली में नरमी करे सारियूं ॿुधी हुई यार ख़ैर आहे बाबा पोइ वरी ॾिसंदमि पैसा ईमानदारी पुठियां डॉक्टर कंदो आराम ई ओधर खणी वञो गार गंद न कर नरमी कर छो अल्लाह जो रसूल फरमाए तुंहिंजा ओधर में केॾा 5000 तूं घुरी थो टाइम ते उनखे कोन थी सघिया तो हुन सां रिआयत कई तो नरमी कई अदा ठीकु आहे पोइ तोखां वठंदो पाण फरमाई जेसी उहो कर्ज़ ॾे तेसी रोज़ानी तुंहिंजे अमल नामे में 5000 ख़ैरात करण जो सवाब मलाइका पिया लिखंदा अखलाक सेखारियो हो लेती लेती में ओड़े पाड़े में हलो केला वठी हुई छाई वठी हुई कितना वठी हुई रोज़ खोलना छाइयूं गिदरा केला सूफ हाणे पाड़े में जेके कोई मस्कीन आहे तो उन्होंने जे बच्चन जो हक आहे वधे कुटे पटड़ा तैयार करे पोइ पहिरीं मिस्किननि जे बच्चन खे न मोकल पोइ खाईंदो तोखे दुआ जी भला जेकॾहिं मूं जहिड़ो आहीं नथो ॾेयो सघीं त खलूं गिदरनि जूं छाईअनि जूं केलनि जूं दर खां ॿार न उथनि मिस्किननि जा ॿार ॾिसंदा खलूं रोज़ा उन्हनि खे ख़बर कोन्हे त असांजे पेट पैसा आहिनि या कोन घर माए पीउ खे तंग कंदा त बाबा छाई बाबा गिदरो बाबा केला पोइ तूं ग़रीबनि जे ॿारनि खे रुआर नथो ॾेयो सघी न आहीं त ग़रीबनि यतीमनि जे छातीअ ते मुंग न ॾरींदो वञ अखलाक सेखारियो हे दीन जा हिसा आहिनि अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो दीन जो हिसो आहे जिहाद खोड़ दीन जा शब आहिनि हिकिड़ो शब आहे जिहाद ऐं इहो जिहाद मिले थो ॾुखियड़ो आहे हा वल्लज़ीन आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीन आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीन आवौ वनसरू उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा जिन ईमान आंदो वरी हिजरत कयूं वरी जिहाद कयूं वरी ॿिया उहे जेके मदीने में वेठा आयल भाइरनि जी मदद कयूं उन्हनि खे रहण लाइ घर ऐं प्लाट ॾिनूं वल्लज़ीन आवौ वनसरू हिकिड़ा हिजरत करे आया ॿियनि वरी उन्हनि खे प्लाट ॾिना घर ॾिना मदद कई हिकिड़ा आया ॿियनि मदद कई अल्लाह जी फरमाए उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा ऐं रब शाहिदी थो ॾियां त हे सभई जा सभई पक्का मोमिन आहिनि जिहाद भी ईमान जो वॾो हिस्सो आहे क़ुरान में फरमाई जान माल मूं ॾिना आहिनि पर तूं धणी थी ऐं वापारी थो थिए ये जान भी मूं ॾिनी माल भी मूं ॾिनो आहे पर बानो तूं थी धणी इन्हनि शयुनि जो ऐं रब थो थियो वापारी अॼु पाण वापार कयूं साईं कहिड़ो वापार कयूं अल्लाह जी क़ुरान में थो चवे जान मुखे दे माल मुखे दे हाँ अल्लाह जी तू छा तो दिया जाओगे जान खरीद करी माल पे खरीद करी असांगा वठे तो एवज में छा तो दी कीमत कहिड़ी है फरमाई तो के जन्नत तो दिया जन्नत खण जान माल मुखे दे वापार करियो था वरी कुरान छा थो चवे फस्तबशिरू बिबैइकुम लज़ी बायअतुम बि वो अल्लाह जी कुरान में चवे त मुबारकी हुजन जेको तव्हां पंहिंजे रब सां वापार कयो भलो वापार कयो अथव कुरान में
सो मुबारकी दे ताको मुबारकी हुजने वापार जो अला सही जान माल खरीद करे तो असा के जन्नत ॾिनी पर हाणे तू असा के जान माल के कंदे छा तू तो बेनियाज बादशाह ही तो के जरूरत कंजी कहने का असा का जान माल जो वठी छा त कंदे कि युकातिलून फी सबीलिल्लाह फयक़तलून व युक़तलून इन जान के इन माल के अल्लाह के रास्ते में जिहाद में खर्च करो विड़ो कुरान तो हुक्म करे फयक़तलून व युक़तलून वो या त काफरन के पई अचो या पान मरी पहुंचो या त काफरन के पई अचो या पान मरी शहीद थी अचो कुरान मार मारा जो हुक्म तो करे ए मानो जो न ए मोला माराइंदा असी गोटा मारायो कुरान तो मारा है कुरान तो चवे भैया तो लोगने भैया तो लोगने पगड़ी पाओ भैया मरो या मारो खबरदार यो तो जिहाद पर जिहाद जा वरी नंबर आइन जिहाद जा किस्म आइन एकड़ो जिहाद है माल सा मुजाहिद वजन पिया केडा कश्मीर में जिहाद करन वाह मुजाहिद वजन पिया केडा फलस्तीन में जिहाद करन हो अब काफिर वने तो अदा ओ भाऊ ए हेडा जिहाद करता वनो हो बेनी हां निकलो तो पोड़ो मानु ए 10,000 मुजा वठो आगे बोर्ड पानी खर्च वगैरह ना खपंदा ए खड़ो मुझे तरह मुझो भरोसो जिहाद में थी वने यो आहे माल सा जिहाद यो आहे माल सा जिहाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मानो असन खलंदा इन तो मौलवी में मस्जिदन में चंदा था कन असी छा करे पेरी मेरी गल तो तबूक जी जरे जंग लगी तो अल्लाह के रसूल पान मिंबर से वही मस्जिद में चंदे की अपील कई रसूल पान कया मस्जिद में मिंबर से वही चंदे की अपील कया देखा को पान रहंदा पाकिस्तान जा वजीर आज़म 17 से में पिलंदा वतन तो जेड़ो राज चलो भाग एकड़े कंगार मुल्क में वंजे तो बीवारा कोले ते रख दे पान रवाज है पिलण जो हो सब पिलंदा वतन तो बारे भी पिलंदा की टकर राज लगे हलणो है ना बाबा हां राज लगे हलणो है होना बेटा जे मुल्क में रहो तो पानी रहो तो पाकिस्तान में ना मुझा दोस्त करे करे जिहाद थींदो है मानसा आए जा जिहाद जो चंदे जो ऐलान हो गए रसूल मस्जिद में कयो तबूक की जंग लगी हिन मिंबर में रसूल ऐलान कयो अब मुजाहिद दर्जन जिहाद चंदो जो तो सही था जी सही एतरो हजरत उस्मान सही थी बीठो सही 100 सामान सौदा जज़ाकल्लाह माशाअल्लाह जो केर तो चंदो ने मुजाहिद वजन था तबूक ते मदीने के तबूक 1300 किलोमीटर पैदल वजन हुआ जबल जो पंदा 1300 किलोमीटर खबरदार हाले कर दो नए आबाद में जनाजा है हालो हाँ यार दसो तो मोटरसाइकिल हाथ करो लड़की हाथे हलणो है मोटरसाइकिल को हाथ कर 15 नहीं अब 70 से हलणो काचारन में किसी को मोटरसाइकिल जो भी हाथ करो ए तबसरा जो करी उन्हें सहाबीन दे जे मोहम्मद मुस्तफा दा के 13,000 किलोमीटर तक होना उन्हें दे रो तबसरा करी अरे वाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिहार उस्मान थी बिरो बसोट सामान सा घड़े जज़ाकल्लाह जो गए तो चंदो ने हजरत उस्मान ने घड़ी थी बिरो तो 308 सामान सुधा उठ जे लख जो तो चंदा 3 करोड़ तो ठंडा थींदा जे उठ 2 लख जो तो 6 करोड़ उठन जा सामान लगा बस इतनी कोन वरी घर जो 1000 सोन जू गिनी हुंदिया तोले जी 1000 तोला सोन चंदो सही चंदो 1000 गिनियो साहबी फरमाइंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
ये कीनी जो बुक भरो ये खड़ो और कराए मा जर्रा आसमान min ba'd आमन हादा अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अज खां पोइ आसमान के काई परवाह काने हां को बि अमल आसमान के नुकसान कोन ॾींदो जी वड़े थी वञी करे बस हल अज खां वो खत्म जन्नत की टिकट जो ऐलान ये चंदो हो उन सहाबी भागो हुनो वियो गया हुजरत कि यार कुछ मजदूर खपे कि हां कि हम तैयार है मजदूरी ला कि हलो कि कम करो है कि नारे होरने जो काठ कुले जे रखी नार के फेराइंदे कुए जे तर में लोटा भरबावे मथे ईंदा मुझे बाग के पानी मिलंदो कि हम तैयार आहियां ओ साहब चारो मानो मां धगो थी धगे वांगुर ओ काठ कुले जे रखी सजी रात होने फेरायो बाग के पानी आयो सुबह जो 4 सेर खजूर जा उनके मजदूरी मिली अच्छा 8 सेर मजदूरी मिली खणी घर आयो 4 सेर खजूर जा घर छड़ी बच्चन जे खाधेला 4 सेर खजूर जा खणी आयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं कल्लत में चंदो भरो मोटू ने तब तक कुछ कोन हो और आता जी मजदूरी कयूं उता कुछ मिलियो है ये खजूर खणी आयो है चंदेला ये जमा करो मुजाहिदीन के विंदा के खादे पीते रब का शाय खपे इनके करे ही मुदो चंदो कबूल करो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा के फरमायो तो ये खजूर इनकी बात पेशू करे ये जो को इमदाद जो माल मिलियो है जो गोदाम पियो ये बात पेशू करे जो तरफ रखो ये विराए रखो सजे जगते खजूर मु मोहम्मद के जेको नूर जेका बरकत इन खजूर में कोई नजर अचे सा उन पूरे ढिग लगाने का जेका नूर बरकत इन खजूर में यो है जिहाद माल सां जिहाद करो अच्छा एक नंबर बो जिहाद है कलम सां यो जिहाद है कलम सां लिखी तो हक सच लिखी वन हाँ हकीम सईद हमदर्द दवाखाने जो मालिक हमेरा इन 1996 में किताब लिखियो 1996 में किताब लिखी उन किताब का नालो जापान की कहानी उनमें हकीम सईद लिखियो तो यहूदी असांजे मुल्क पाकिस्तान ते कब्जे करण जे लाइ पाकिस्तान जे हिकिड़े क्रिकेटर ते ख़र्च पिया कनि ऐं क्रिकेटर खे तयार पिया कनि ऐं हुनजो रिश्तो यहूदियुनि मां पिया कराइनि उन क्रिकेटर जो नालो इमरान खान आहे यहूदी उनखे तयार पिया कनि उनखे पालीनि पिया उनते ख़र्च पिया कनि ऐं अरबूं खरबूं रुपए जे मालिक माई सां हुनजी शादी पिया कराइनि इन माण्हू जे वास्ते सां यहूदी असांजे मुल्क ते कब्ज़ो करणु चाहिनि था इहा ॻाल्हि हुन लिखी हुई 96 में पोइ जॾहिं किताब मार्केट में आयो त हुनखे माराए छॾियऊं हू शहीद थी वियो 96 खां 2021 26 सालनि खां पोइ ॻाल्हि ज़ाहिर थी त जेका 26 साल अॻु में हुन ॻाल्हि लिखी हुई उहा सची निकिती हा कलम सां हक़ ऐं सच लिखो इहा जिहाद बिल कलम आलिमनि किताब लिखिया हदीसनि जा शरह क़ुरान जा तफ़सीर तारीख़ जा किताब सीरत जा किताब जिहाद जा किताब फ़ज़ाइल अमाल फ़ज़ाइल सदक़ात किताब लिखी विया हलिया पाण विया हलिया ये किताब करोड़नि जे अंग में छपजी दुनिया में विराइजी विया पढ़जनि पिया माण्हू हुन मां सिख्या हासिल कनि पिया हाणे अल्लाह जो रसूल छा थो फरमाए क़यामत जे ॾींहुं जॾहिं अमलनामे तौरबा तॾहिं शहीदनि जे खून खां बि वधीक वज़न वारी शइ शहीद जे रत खां बि आलिमनि जे लिखियल किताब वारी मस
इहो जिहाद बिल कलम। नंबर 3 क्यों है जिहाद जिहाद बिल लिसान, ज़बान से जिहाद। हक़ ऐं सच चवणो आहे जी, हक़ ऐं सच चवणो आहे। भले खान जो पुट हुजे, भले केर बि न हुजे, पर हक़ ऐं सच चवणो आहे। अल्लाह जो रसूल फरमाया अफ़ज़लुल जिहाद कलिमतु हक़्क़िन इंद सुल्तानिन जाइर। पाण फरमायूं भले में भलो जिहाद ही आहे त तूं ज़ालिम बादशाह जे अॻियां हक़ ॻाल्हि चई जा, ठोक। इहो ज़बान सां जिहाद। ऐं इहा ॻाल्हि घणो करे ताल्लुक़ रखे थी मौलवियुनि सां, छो त वराए त मौलवी कंदा आहियूं। हा, मौलवियुनि जो फर्ज़ आहे त हक़ ऐं सच चवनि। वो असेंबली मेंबर में चूंडजी वेंदा आहिनि हितां, उहे असेंबली में गूंगा बोड़ा थिया वेठा हूंदा, कंधे हेठि कयो नशे में धुत। अरे मरे उथी ॻाल्हायो त सही, पंहिंजा हक़ त वठो, पंहिंजे अलाए कंहिंजे लाइ तरक़ियाती स्कीमूं त वठो। ज़बानी कोन हुजनि, पर ये ॻाल्हाइण बि कीअं, ये ख़ुदि चोर आहिनि। मामू ऐं भाणे जो आया घर, मामू को महीने ॾेढ खां पोइ मोटियो, भाणे जो वञण गॾु मामू भाणे जो आया घर। आंगण ते चढ़िया, मामा थी वियो, ओड़े पाड़े जूं मायूं नंढियूं वॾियूं, हे हो भार भेनरूं मासियूं पुफियूं चाचियूं सभिनी मामे जा हथ ॾिनूं। मामे जी ज़ाल हुई न, उन हथ कोन ॾिनो। तो छोड़ बोले भाने जो गड्ढो मामे ना सो वही कि मामा या कि मामा सपने तो के हाथ दिलू ये गोठ जे मायन तो के मामी तो के हाथ दे बंदी। भाई वाला मामी जवाब करनु, मामी जवाब खराब नु। इन वजह समझी वञो त हे असेंबली में छो नथा ॻाल्हायूं, हिन जो पंहिंजो कमु नथा, हे न ॻाल्हाईंदा। हक़ ऐं सच असेंबली में ॻाल्हाईंदा त हल में ॻाल्हाईंदा। चार पंज मौलवी असेंबली में वेठा आहिनि, ईमानदारी ॻाल्हि आहे, हिननि जा वॾा मनसूबा आहिनि त कपड़ सभु विकिणूं, मदरसनि खे ताला ॾियूं, हुजो ऐं काजनि वारो कानून ख़तमु करियूं। पर पंज त मौलवी लॻे वेठा न, हीअं करे वेठा। हा, हक़ ऐं सच जॾहिं ज़बान सां जिहाद। वरी हलो जिहाद जा क़िस्म ॻणींदा अचजा। माल सां जिहाद हिकु, कलम सां जिहाद ॿ, ज़बान सां जिहाद टे, नफ़्स सां जिहाद। नफ़्स सां जिहाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग तां मोटे जॾहिं मदीने आया त सहाबा पुछियोसीं हाणे छा कयूं? पाण फरमायो रजाना मिनल जिहादिल अस्गर इला जिहादिल अकबर। पाण फरमायो नंढो जिहाद करे आयासीं, हाणे वॾो जिहाद कंदासीं। तर सहाबा पुछियोसीं नंढो जिहाद कहिड़ो, वॾो जिहाद कहिड़ो? पाण फरमायो काफ़िरनि खां विड़ियासीं, इहो नंढो जिहाद आहे। हाणे नफ़्स सां जिहाद कंदासीं, इहो वॾो जिहाद आहे। नफ़्स त छॾे ई कोन थो न बाबा। इन नफ़्स लअमारतुन बिस्सू, नफ़्स हर वक़्तु बुछड़ाई जो हुकुम, नफ़्स चङाई जो चवंदो ई कोन। हाणे नमाज़ छॾ घणी नमाज़ कया, हाणे सॼी ज़िंदगी पढ़ीअ थी कर थियो छा? छॾ नमाज़ खे, हाणे रोज़ो रखो रमज़ान। अरे न्या हरू भरो कारणो त ॾिस बुख मारंदे गाह निकिरी वेंदे।
नफ्स चवंदे करे तो को चङो कम कर रुगो बुराई जो कम कंदो इन का नफ्स के नकाम ॾियणो आहे लत ॾियणी आहे ये नफ्स सां जिहाद आहे हालांकि तो जिहाद जो आखिरी हिस्सो ही आहे तो मुर्स माण्हू थी खण सोटो लही पो मैदान ते बिड़ अल्लाह जो रसूल से दुश्मन सां को या पाण मर या हुन के मार कुरान या गाल कई फयकातलून फी सबीलिल्लाह फयकतलून वयकतलून वो वही पाओ वो ढेरो करो वो पान मरो या मारो ढेरो करण जो हुक्म अल्लाह जो कुरान दे दे लेकिन वक्त अची वञे तो ढेरो भी कबो हां मरो या मारियो पर कबो रसूल अल्लाह ने फरमायो इला कल उमराकुम खयारकुम जॾहिं तव्हांजा बादशाह नेक हुजनि वागनियाकुम सुबहाकुम तव्हांजा शाहूकार माण्हू सखी हुजनि वउमरुकुम इला बैन अयदीकुम तव्हांजा फ़ैसिला तव्हां पाण मर्द पाण में वेही हल करियो फज़ल अर्ज़ ख़ैर मिन बतनिहा पोइ उन वक़्तु ज़मीन जी पुठ ते रहणु भलो आहे तव्हांजे लाइ ज़मीन जे पेट में वञण खां वइला कान उमराकुम शिरारकुम जॾहिं तव्हांजा बादशाह बुरा हुजनि उमराकुम वखलाकुम तव्हांजा अमीर शाहूकार माण्हू बख़ील हुजनि उमराकुम इला निसाइकुम तव्हांजा फ़ैसिला मायूं घरनि में कनि फबतल अर्ज़ ख़ैर मिन ज़हरिहा बादशाह बुरा हुजनि अमीर बख़ील हुजनि मायूं फ़ैसिला कनि पोइ रसूल छा फरमायो फबतल अर्ज़ ख़ैर मिन ज़हरिहा पोइ उन वक़्तु तव्हांजे जीअण खां तव्हांजो मान भलो पोइ ज़मीन जो पुठ खे तव्हांजो ज़मीन जो पेट भलो आहे हा हाणे टे ई जुमिला जेके आहिनि से ॾिसी छॾियो बादशाह बुरा इनके मध्य वाक़ा थी था लंती बेदीन ज़ानी शराबी इमरान जेका रंग ॾियारे वठो आहे जब निकाह कोन्हे बेनिकाहणी आहे हुन मुड़ुस हथ कढियो मुड़े खे घुराइजी ॻाल्हि के सां न कजे माई खे इज़त कोन था ॾियारी मूं सां निकाह कर इज़त में निकाह थींदो ई कोन माई इज़त में बिना इज़त जे वार खणी हुरण मुरण कई हो निकाह ई कोन थींदो इज़त में शरीयत जो मसलो आहे बेनिकाहणी रन खणे बोले बैनुल अक़वामी ज़ानी पहिरीं कई शादी यहूदन सां ऐं उन यहूदन माई मां शादी खां अॻु में बि ॿार आहिनि सो हा हा शादी पोइ थी आहे कम आज़ादो हलियो पिए हा हा उहे जेके ॿार यहूदन माई मान से पक्का थका यहूदी आहिनि इसराइल में रहनि था यहूदियुनि वारो लिबास पाए यहूदियुनि जे इबादत खाने में यहूदियुनि वारी इबादत कनि था जेकॾहिं हुकुमरान यहूदी एजेंट हुजनि जेकॾहिं हुकुमरान कादियानी हुजनि त पोइ असांखे रहियो छा पोइ वक़्तु रसूल जी ॻाल्हि सची निकिती न इन करे मथे में बुराई करे ॾींदा ऐं असांजे जेके हिन वक़्त जा शाहूकार आहिनि अलाह जी महिरबानी आहे ॿ रुपए खे ॾियण लाइ तयारु कोन्हे जेकॾहिं शाहूकार माण्हू सही नमूने सां ज़कात कढनि गरीबनि खे संभालीनि त गरीब शाहूकार पाण में जुड़ी वञनि एक ॿिए सां मोहबत प्यार अहिड़ा ई सखी माण्हू आहे मुंहिंजी मदद करे थो नफ़रतूं ख़तमु गरीब पंहिंजे पेर ते बीह वेंदा अल्लाह जो हक़ अदा थी वेंदो रोज़ी में बरकत पइजी वेंदी आफ़तुनि खां बि बची वेंदासीं बीमारियुनि खां बि बची वेंदासीं ओचितनि हादसनि खां बि बची वेंदासीं पर उहा ॻाल्हि उहा सम्झ आहे कोन माण्हू सभु फ़क़ीर थी विया पाण में भले को मिस्किन पियो फथके असीं हुनखे अटे जो पान ॾियण लाइ तयारु कोन आहियूं पाण में भले कंहिंजी माई डिलीवरी केस में फथकी मरी वञे असीं हुनखे 500 रुपया ॾियण लाइ तयारु कोन आहियूं मुंहिंजा दोस्त एॾा दिलि जा सख़्त ऐं ॾाढा न थियो पाड़े जी पारत अथव पाड़े जी ख़िदमत कयो दिल में हैर खैर नफ़रत बुग़्ज़ कीना हसद सार कढो दिल के पाक कयो जॾहिं अमीर फ़क़ीर हुजनि ऐं फ़ैसिला माईअनि जे हथ में हुजनि पोइ
तव्हांजे लाइ मरण वारो आहे ऐं फैसला हींअर पाण कयूं फैसला माई कंदी पा अच्छी दाढ़ी वारा मस्जिद में वही माई को पुछण खां सवा भले में मौलवी साहब हुजे हिते वही कुरान पाए वही फैसलो करे संगत करे था छॾियूं हल घर हाँ हली माई का बुधा दे ये संगति मस्जिद में मौलवी ईसा जे अॻियां थी थी करे पक्की करे आया आहियूं हाँ जे घर का बाहर डिब दे वही तो बसरा में मानी न खाती तो मुझे जी वड़े दी दे जी फैसला माई ने तवेन खबरदार घर जी वडेरी माई आए हम मड़े भले आए जी दे हाँ वडेरी माई आए जी जा ये फूल ये डंजू ये रोग ऑफिस में होना घर में ना कपड़ा पान धोलो बुद्धि दे फैसला माई आए माई कंदी भला कपड़ा उठी वन भला लेडीज मार्केट में अब दुकान वाले के दो उच्चे में उच्चो लेडीज जोड़ो दे 13,000 रुपए जो दे पैक करे घनी वन माई वट सोजला इते कपड़ा से आया ये वाह जान जो लगे ये कपड़ा दे काले चाची चपड़ा वाले पान इमरला मल्लू को वजह खाने की सूट कपड़ा कंधा कपड़ा हाँ प्राण जुबानी नहीं जिस इन्हें आए पिल्ले में यार में हाँ फैसला माई ने तमें उड़ा तो वो तो हज़ेला मरण भालो बुद्धि जरो जाओ इंशाल्लाह जे करे आलमन जी क़यादत में इन कादियानी यहूदी एजेंट हुकूमत के खिलाफ जिहाद जो नारो लगो तो इंशाल्लाह सिर में सो वठंदासीं अल्लाह ताला तमाम ऐसा सबनी के शहादत जो मौत नसीब फरमाए।